हूंदो कुशल अजी ये केरा अदा साईं ये मुझे मुफ्त अमीर है ये तो साथी चली अंदी तुझे दिमाग तो ठीक है ना अदा मां होश में आया बिल्कुल ठीक थी जवाब अच्छा तुझी जरूरत के थी मुझे पगत तोड़ कर दी ये मुझे दादा मैं मां पे दाल से कोई जुर्म बर्दाश्त न कर समझो अरे छाची तुझे जाला असा कहां भी ले जा टुकड़ा टुकड़ा कदासी मैं कमाल खान न एडी गलती कदे भी न कजो न तो वडे कच्चे में थी रहो कोर्ट में निकाह कयो मैं सुभाणे जी अखबार में कसमनामो छाया थी इन जे करे एडी गलती कदे भी न कजो अच्छा तो मुझे इज्जत सा कजो कज असमत इज्जत के खाक में मिलायो बुढ़ी मरण जो मकाम बुढ़ी मरण जो मुंह केड़ो गलत कम कयो शरीफ मुताबिक निकाह कयो तव्हां जे हक़ में इहो ई बहितर आहे त हितां चई वञो मां चवां थो चई वञो था अच्छा अचनि पाण जे शहर में ये तुंहिंजा पीउ ऐं भाइर न काथां ई अच याद रख छोरा मां तुझो एड़ा हशर कंदुसि तो सभी दुनिया तो के सभी ऐं तूं हमेशा याद रखंदी अवतार साईं खैर में याद के उतारो खैरू खतरनाक थी हाँ खैरू अज तो खाए को कम वठणो आहे पर इन जी ख़बर ऐसे हुकुम कयो खैरू जी ज़बान मां तिरक भी बाहर निकरंदी अज मुझे धी जो कसमनामो अखबार में छपबो अखबार जेकर पहुंची वई तो मुझी बड़ी बेइज्जती थी सजी सिंध में किथे अखबार न पुजण घुर्जे किथे अखबार कान पहुंचंदी रे सर इहो तव्हां खैरू खतरनाक जो वाइदो हलो अरे पुरुष इकबाल जे अखबार जूं सुर्खियूं बाहि जे हवाले दादा हिकिड़ो अखबार खणी वञे ॿिया त अखबार मूंखे ॾे अखबार त मूंखे ॾेई वञ अॼु का बि अखबार कंहिं ताईं कान पहुचंदी अॼु जूं सभई अखबारूं खाक जे हवाले माचिस ले छोरा तव्हांजे कसमनामे जे करे पंहिंजी अखबार सॼे सिंध में किथे कोन पहुचे सघी आहे पर मां मञा थो गुलाब खान वारा तमामु ख़तरनाक माण्हू त जेकॾहिं असीं साफ़ ई जोड़े रखा ढिगण लॻासूं तो अहिड़ी साफ़ इहो छा फ़ाइदो सिस्टर अमीर तुंहिंजे करे वॾेरो गुलाब खान जा माण्हू असांखे मोतबार धमकियूं ॾेई विया आहिनि आई एम सॉरी सर मां हक़ ऐं सच लिखण खां कॾहिं बि कोन घुरंदो छो त मां हिते इल्म जे कलम सां इनकलाब आणणु थो चाहियां जेकॾहिं तव्हां खां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थी थिए पोइ मां को ॿियो ई दर्ज़ आहियां मिस्टर अमीर जे तव्हां वॾेरे में हथ विधो आहे त हिन जी कहाणी खे अंजाम ताईं पहुचाइजो इदारो तव्हांखे सपोर्ट कंदो इंशाअल्लाह थैंक यू सर मूंखे तव्हां मां ॻाल्हि